सबब कहिड़ा आहिनि जो हुकूमत न पई ॻाल्हाए बानी पीटीआई सां के उन जा के मेन सबब आहिनि कि छा मामला आहिनि? न सबब इहा त ट्रस्ट डेफिसिट आहे। अच्छा, ट्रस्ट न आहे ऐं बाक़ी एस्टेब्लिशमेंट वारो मामलो ॿियो आहे। 9 मई वारो जेको आहे उते आहे हाणे 26 नवंबर बि हिन जे गिच में अची वियो आहे। 9 मई खां पोइ 26 नवंबर बि अची वियो आहे। 26 नवंबर में बि जेका ॻाल्हियूं थियूं ऐं ही जेका ॻाल्हि ॿोल कई आहे न सॼी दुनिया में ते फौज ईअं गोलियूं हरायूं अहिड़ी जीअं उमर अयूब चयो त बाबा स्टैंड गन मां हली आहे, फलाणी स्टैंड गन हलाई आहे, ॿियो हलाई आहे, माना सिधो सौ इन्हनि टारगेट करे हाणे 26 नवंबर बि हिननि जी गिची में अची वियो आहे। ऐं हाणे जेका अलीमा खान वारा आहिनि हुननि जी ज़ाहिर आहे भाउ आहे हुननि जो ते हुननि जी आहे त बाबा कंहिं नमूने सां निकिरे। हाणे हिननि पंहिंजे वीलॉगर ज़रिए हिकिड़ी ॿी कंपेन हलाइण जी कोशिशि कई आहे ते 7 कलाक ताईं ॻाल्हि ॿोल थी आहे बानी पीटीआई सां ऐं फार्मूलो आयो आहे एस्टेब्लिशमेंट तरफ़ां जे हवाले सां इमरान खान चयो आहे त मूं वटि हिकिड़ो कार्ड आहे, उहो कार्ड मां कंहिंखे न ॿुधाईंदुमि ते हुन ज़रिए हिननि ही इम्प्रेस कयो आहे, ही इम्प्रेशन ॾियनि पिया ते बिलावल भुट्टो खे माना जीअं इमरान खान बिलावल भुट्टो जी सपोर्ट कई ते हुकूमत तब्दील थींदी ऐं बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो। जॾहिं ते हिननि जो पंजो फार्मूला पंजो ठहियल हिननि जो आहे, पर ना ते हुनमें बिलावल जो मामिलो आहे न आसिफ ज़रदारी। एसि ताईं जीअं त असांजी ॻाल्हि थी आहे वेझे हल्कनि सां पीपल्स पार्टी जे दोस्तनि सां सभिनी सां ॻाल्हि ॿोल थी आहे, ही हिननि जो पीटीआई जो पंजो फार्मूलो आहे ते जीअं हिननि जे पाण में को इख़्तिलाफ़ पैदा कया वञनि। पर ज़ाहिर आहे ॿिए पासे बि पॉलिटिशियन वेठा आहिनि, इन्हनि वांगुरु न वेठा आहिनि। छो जो अव्हांखे यादि हूंदो ते हाणे पीटीआई हिकिड़ी वॾी ॻाल्हि कई आहे ते ग्रेट अलायंस ग्रेट अपोजिशन ठहण लाइ। बाबा अॻे बि हिननि इहा ॻाल्हि कई हुई, अव्हांखे यादि हूंदो बाबा फलाणा थींदा, ग्रेट अपोजिशन किथे थियो? ही फज़लुर रहमान जी ॻाल्हि वञण सां इनकारी आहिनि, केतिरे मामलनि में इनकारी आहिनि। 26 नवंबर जी जेका ॻाल्हि थी मौलाना फज़लुर रहमान चयो मौक़ो भलो न आहे, मौक़ो ठीकु न आहे, 26 नवंबर इहा आख़िरी अपील वारी ॻाल्हि न करणु घुरिजे। उहो नाकाम विया ते हाणे चवनि पिया त ग्रेट अपोजिशन असां ठाहींदासीं, हुनजे लाइ JUI सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, GDF सां बि ॻाल्हि कंदासीं, माना केतिरी जेका पार्टियूं आहिनि हुन सां ॻाल्हि कंदासीं। मां सम्झां थो त हिननि में इख़्तिलाफ़ बि न आहिनि, ख़बर ई न आहे कंहिंखे। माना बुश बीबी पीटीआई जी त न आहे न मेंबर आहे, हू न अलीमा खान मेंबर आहे, न ॿी का भेण मेंबर आहे। हा ज़ाहिर रिश्तेदारी आहे जे ॿिए ते विरासत जा ताड़ा हुया, हाणे हू हुनजी विरासत कमु करे पई, वारिस जेका आहिनि हू कमु कनि पिया ऐं कटणु घुरिजे। जेको अचणु थो चाहे सियासत में उन्हनि खे अचणु घुरिजे। मां सम्झां थो त इख़्तिलाफ़ जी हिननि जारी वारी बढ़ाइनि पिया। अॼु इमरान रियाज़ वारो वीलॉग ॿुधो, अव्हांखे सभु ख़बर पइजी वेंदी त हू अली अमीन गंडापुर मथां इल्ज़ाम पड़ियो आहे ते अली अमीन गंडापुर ज़ोरी उनखे वठी वियो आहे ओॾां टी चौक मां। बुशबी बि चए पई त मूंखे अकेला माना मां अकेली हुई, मूंखे छॾे ॾिनो, लीडरशिप न हुई। इमरान रियाज़ चवे पियो त उमर अयूब ऐं अली अमीन गंडापुर हुनखे वठी विया ते हाणे कंहिंजी ॻाल्हि मञिजे? बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पीटीआई जी जेका माना पॉलिटिकल मक़बूलियत चओ या जेका ॻाल्हि चओ हुनजी ज़िम्मेवार मुस्लिम लीग नून आहे। अच्छा, वफ़ाक़ी हुकूमत आहे, हुन वटि ॻाल्हाइण वारा माण्हू ई न आहिनि। हू माना इहे अलाए हुननि जा स्पोक पर्सन कहिड़ा आहिनि, छा ॻाल्हाईंदा आहिनि। मां सम्झां थो त मुस्लिम लीग नून ज़िम्मेवार आहे जेका बि पीटीआई करे पई हुनजी।